सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुखसंदी अवां सां मुख़ातिब आहियां। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि जीअं असां वीडियोज़ तसलसल सां अव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अॼु पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त अंग्रेज़नि जे कब्ज़े बैदि सिंध कहिड़ियुनि तकलीफ़ुनि मां गुज़री, समाजी ऐं इख़लाक़ी तौर ते हितां जे माण्हुनि खे कहिड़ो नुक़सानु रसियो। सिंध ते अंग्रेज़नि 17 फरवरी 1843 ते कब्ज़ो करे मक़ामी मीरनि जे हुकूमत जो खात्मो आंदो। सर चार्ल्स नेपियर सिंध ते फ़ौज कशी करे इहो ऐलान कयो त सिंध ते असांखे कब्ज़े जो को बि हक़ न आहे, पर पोइ बि असां उन ते ज़रूरु कब्ज़ो कंदासीं ऐं सचपच त इहो क़दम असांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। नेपियर सिंध ते पंहिंजे कब्ज़े खे पाण ई वॾो ॾोहो करार ॾिनो हो। हिन इन क़दम खे अंग्रेज़नि जे मुफ़ादनि में काराइती कमीणप ऐं बदमाशी कोठियो हो। अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो करे वॾे पैमाने ते फुरलुट कई। इहा फुरलुट न फ़क़ति तालपुर हुक्मरान घराणे जे माण्हुनि खां कई वई, पर आम माण्हुनि, वापारियुनि ऐं सुखियनि सताबनि माण्हुनि खे बि लुटियो वियो। सिंध में अंग्रेज़नि जेका फुरलुट कई उनखे तारीख़ जे किताबनि में इंतिहाई बेरहमानी कार्रवाई करार ॾिनो वियो आहे। दुनिया में पाण खे कानून ऐं इंसाफ़ जो दावेदार करार ॾींदड़ अंग्रेज़नि तरफ़ां न फ़क़ति सिंधियुनि जे घरनि मां बिस्तरा, पलंग ऐं खटूं बि फुर करे पंहिंजे कब्ज़े में कयूं वयूं, पर मीरनि जे हवेलियुनि में घिरी औरतुनि जे कननि मां सोन ऐं चांदी जा वाला ऐं एयरिंग बि लाथा विया। सिंधियाणियुनि जे नकनि में पियल नथूं छिके लाथियूं वयूं। सिंध जी दौलत ॾिसी सत समुंड पार जो ही फोरू एतिरो त छितो थी पियो जो हिननि सिंध जे शहरनि में सांदाए 7 ॾींहं फुरलुट जारी रखी। अंग्रेज़नि न फ़क़ति घरनि मां फुर कई, पर मीरनि जे खज़ाने खे बेदर्दी सां लुटियो वियो। मीर हाकिमनि जा 18 करोड़ रुपया रोक रक़म बि खई वई। फुरलुट में हथायल सामान ऐं रोक रक़म न फ़क़ति बरतानिया मोकिली वई, पर जंग में बहिरो वठंदड़ फ़ौजी अमलदारनि ऐं सिपाहियुनि में बि इनाम तौरु विरहाई वई। तारीख़ जा दस्तावेज़ ॿुधाइनि था त फुरलुट जी रक़म मां सर चार्ल्स नेपियर खे 70,000 पाउंड हिसे तौरु इनाम ॾिना विया, जॾहिं त 4,700 ऑफिसरनि ऐं सिपाहियुनि खे बि फुरलुट जे माल मां हिसो ॾिनो वियो। अंग्रेज़नि तरफ़ां सिंध फ़तेह करण खां पोइ पहिरियां त सर चार्ल्स नेपियर खे गवर्नर मुक़ररु कयो वियो, पर फ़क़ति 4 सालनि खां पोइ 1847 में सिंध जी अलॻि सूबाई हैसियत ख़तमु करे उनखे मुंबई जे मातहत कयो वियो। सिंध खे हिकु डिवीज़न जी हैसियत ॾिनी वई ऐं आर.के. पोंगल खे सिंध जो पहिरियों कमिश्नर मुक़ररु कयो वियो। क़ाबिज़ अंग्रेज़नि खे हर वक़्तु इहो ख़ौफ़ हूंदो हो त हिन देश जा माण्हू कंहिं बि वक़्तु धारे राज ख़िलाफ़ बग़ावत करे सघनि था। उन करे सिंध जी अलॻि वतनी हैसियत ख़तमु करे उनखे मुंबई जे मातहत कयो वियो। सिंध में सख़्तु कानून लागू करे हिन देश जे माण्हुनि जी मज़ाहमती सघ खे ख़तमु करण जी रिथाबंदी कई वई। सिंध जी दौलत वसीलनि ते कब्ज़े लाइ नवां कानून राइज कया विया। अंग्रेज़नि सिंध जे जागीरदारनि, ज़मींदारनि ऐं पीरनि खे ख़ौफ़ ऐं लालच जे बुनियाद ते भाड़ी करे पंहिंजो वफ़ादार बणाए वरितो। सिंध जी ज़मीन हितां जे गद्दार वॾेरनि, पीरनि ऐं जागीरदारनि खे इनाम तौरु ॾेई खेनि पंहिंजो ग़ुलाम कयो वियो। जंहिं बि पीर ऐं जागीरदार अंग्रेज़नि सां सभ खां वधीक वफ़ादारी पई कई ऐं पंहिंजे वतन जे माण्हुनि जो दुश्मन थिए थी बीठो, उनखे लक़ब ऐं अलक़ाब ॾिना विया। वतन जा गद्दार के ख़ान बहादुर करार ॾिना विया त के वरी सर बणिजी विया। पीरनि ऐं जागीरदारनि अंग्रेज़नि जी दरबार में फ़क़ति कुर्सीअ ते वेहण जी सआदत हासिल करण लाइ अहिड़ा नीच तरीक़ा इख़्तियार कया जो इन जो ज़िक्र कंदे ई सिर शर्म खां झुकी वञे थो।
हिननि पाण खे फ़र्ंगियुनि जो वफ़ादार साबित करण लाइ पंहिंजे ई वतन वासियुनि जूं मुख़बरियूं करे खेनि सज़ाऊं ॾियारियूं। हू अंग्रेज़ ऑफिसरनि जूं दावतूं करे खेनि शिकार कराईंदा हुआ, खेनि तोहफ़ा पेश कंदा हुआ। जॾहिं को गोरो अमलदार कंहिं इलाइक़े में पहुचंदो हो त तर जो ज़मींदार संदसि ख़ुशामद कंदे खीर, मखण, छेला ऐं ॿियो सामान तोहफ़े तौरु ॾींदो हो। राति जो शराब शबाब जूं महफ़िलूं सजाई वेंदियूं हुयूं। फ़र्ंगियुनि सिंध खे पंहिंजे कामोरनि जे शिकारगाह में तब्दील करे छॾियो। वॾेरनि, पीरनि ऐं जागीरदारनि लाइ हर अंग्रेज़ कामोरो सिर जो ताज हुयो। हू फ़र्ंगी ऑफिसरनि खे साहब बहादुर जे लक़ब सां मुख़ातिब थींदा हुआ। उन जे भेट में सिंध जो आम माण्हू अंग्रेज़नि सां सख़्त नफ़रत कंदो हो ऐं आम शहरियुनि कॾहिं बि संदन अतात क़बूल न कई। अंग्रेज़नि जे पॉलिटिकल एजेंट आख़ूंद लुत्फ़ुल्लाह पंहिंजी डायरी में लिखियो आहे त सिंधी माण्हू अंग्रेज़नि खे नफ़रत जे नज़र सां ॾिसनि था। इहो ई सबबु आहे जो म्याणी ऐं दुबई जी जंगुनि खां पोइ जेतोणीकि सिंध में अंग्रेज़नि जो कब्ज़ो मुकमिल थी चुको आहे, पर सिंधी अंग्रेज़नि जे फ़ौजी छावनी ते छापामार हमला करे खेनि परेशान कंदा आहिनि। अंग्रेज़नि न फ़क़ति बरसगीर जे ॿियनि रियासतुनि समेत सिंध ते कब्ज़ो करे उतां बेपनाह दौलत लुटणु शुरू कई, पर हिते अयाशी जा अडाब क़ाइमु कया। इन खां अॻु सिंध में जिनसी बदकारीअ जे अॾनि जो को बि वजूद न हुयो। पीर अली मोहम्मद शाह राशदी पंहिंजे किताब इहे ॾींहं इहे शींहं जे जुल्द नंबर 3 में इन्हनि बदकारीअ जे अॾनि ते काफ़ी रोशनी विधी आहे। तारीख़ी दस्तावेज़नि मूजिबि अंग्रेज़नि हिकु ख़ासि महले में तवाइफ़ूं घुराए खेनि पंहिंजे मख़सूस कारोबार हलाइण जी इजाज़त ॾिनी। रिचर्ड ब्रिटन सिंध में फ़ौजी छावणियुनि वारनि शहरनि जे जिनसी ज़िंदगी ते हिकु किताबु लिखियो, जंहिंखे पोइ नेपियर साड़ा छॾियो। चवनि था त उन वक़्तु सिंध में फ़ाहिश औरतूं ऐं संदन मख़सूस बाज़ारूं न हूंदियूं हुयूं, जंहिं करे अंग्रेज़ फ़ौजियुनि जी जिनसी ख़्वाहिश पूरी करण लाइ ॿाहिरां सुहिणा छोकिरा घुराए उन्हनि जा अॾा खोलिया विया, जंहिं बैदि बदकार औरतुनि जा जिनसी अॾा यानी ॻाढ़ियूं बाज़ारूं क़ाइमु कयूं आहिनि। नेपियर रिचर्ड ब्रिटन जो इहो किताबु उन करे साड़ाए छॾियो जो इन रिपोर्ट में अंग्रेज़ अमलदारनि ऐं सिपाहियुनि जी बदअख़लाक़ीअ जी निशानदही कई वई हुई। महिरबानी।